ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां सां शेयर करे रहिया आहियूं। बलोचिस्तान जे इलाइक़े यावरान में अणॼातल हथियारबंदनि जो घर ते हमलो, ज़ाल मुड़स क़तल थी विया आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। मार्जी वेलन मां मर्द जी सुञाणप राहिब नाले सां थी आहे। औरत जी नाले जो पतो न पियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे, पुलिस मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। वाक़े जी जांच हलंदड़ आहे। वाक़ियो पसंद जी शादी तां पेश आयो आहे। इलाइक़े में इहे चोॿोल ॿुधाया पिया वञनि। ख़बर अवां शेयर करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे, बलोचिस्तान जे इलाइक़े आवरान में अणॼातल हथियारबंदनि जो घर ते हमलो थियो आहे। ज़ाल मुड़स क़तल किया विया आहिनि। मार्जी वेलन मां मर्द जी सुञाणप राहिब नाले सां थी। औरत जे नाले जो पतो न पियो आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े यावरान में अणॼातल हथियारबंदनि जो घर ते हमलो, ज़ाल मुड़स क़तल थी विया आहिनि। मार्जी वेलन मां मर्द जी सुञाणप राहिब नाले सां थी आहे, जॾहिं त औरत जे नाले जो पतो न पियो आहे। अञा ताईं पुलिस मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया। वाक़े जी जांच हलंदड़ आहे। वाक़ियो पसंद जी शादीअ तां पेश आयो आहे। इलाइक़े में इहे चोॿोल आहिनि।